लाड़काने में नंढे खंड के अज़ीम ॾाहे कामरेड शोभो ज्ञान चंदाणीअ जी 9वीं वरसी संदसि घर में नंढड़ी तकरीब कोठाए इंतहाई सादगीअ सां मल्हाई वई, जंहिंमें कामरेड शोभो के पुट नरमल दास नूह रेखा, शायर ऐं लेखक प्रोफेसर मोहम्मद अली पठान, अदीब शायर ऐं लेखक सिंधी अदबी संगत शाख लाड़काने के खांवर कबूलाई, अली बख्श पठान, मीर लबड़ो, प्रोफेसर ॼाम जमाली, सिंध यूनाइटेड पार्टी के अगवान जगदेश आहूजा, मंजूर शेख समेत अदीबन, शायरन, दानिश्वरन ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। वरसीअ के मौके ते कामरेड के मुजस्मे ऐं तस्वीरुनि अॻियां गुल रखी खेसि ज़बरदस्त भेटा पेश कई वई, जंहिं दौरान शोभो जा घर भाती खेसि याद करे अखियुनि मां लुढ़क रोके न सघिया। उन मौके ते कोठायल तकरीब में कामरेड शोभो ज्ञान चंदाणी जे पुट नरमल दास नूह रेखा ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां नंढो आहियां त बाबा खे जेल में ॾिठो आहे या वरी ॻोठ में नज़रबंद ॾिठो आहे। जॾहिं मां थोरो सम्झ भरो थियुमि लाड़काणे आयुमि त बाबा जेल में हुयो, अम्मा वठी रोंदी हुई त पिणे जेल में आहे। पोइ वेंदा हुआ चावड़ीअ में, हिते चावड़ी मशहूरु हूंदो हुओ, पोइ वरी ख़बर पवंदी लाहौर वञी बंदि कयो अथऊं बाबा खे क़ैद में। बस पोइ हाणे बाबा खे मिली ईंदा हुआसीं, मूंखे यादि थो पए टांगे ते वेंदा हुआसीं बाबा सां मिली ईंदा, ओॾी महिल हुनखे शिफ्ट कंदा हुआ काॾे लाहौर साइड या काॾे। पर जेल में घणो ॾिठो बाबा, पोइ वरी अटैचमेंट बाबा सां वधी, जॾहिं भोटे साहिब खां पोइ वरी जॾहिं थोरी आज़ादी मिली, थोरो नज़लो घटियो, पोइ बाबा हिते लाड़काणे में मां काफ़ी अटैच रहियुमि हुन सां, जाॾे बि वेंदा हुआ मूंखे वठी हलंदा हुआ। बाबा अहिड़ी शख़्सियत हुई जेका विसरण जी न आहे। इंसान दोस्त हुयो, प्यार करण वारो हुयो माण्हू, ॾाढो प्यार ॾिनई। नूंहं न सम्झई मूंखे, धीअ सम्झई। ख़बर न आहे सिंधी अदबी संगत जो ताजो साहब सेक्रेटरी जनरल, उनखे अलाए छो हीअ 8 दिसंबर ऐं पंहिंजा कयल ऐलान उहे अलाए छो विसरी विया, जंहिं ते अफ़सोस कजे। कामरेड शोभो पोएं दौर में हालांकि अमली सियासत खां काफ़ी परे थी वियो, पर हू साबित कदम रहियो। वेंदे जॾहिं जेको आहे सोवियत यूनियन जो ज़वाल थो थिए, माण्हुनि जा ईमान फिरी विया, माण्हू जेको आहे करप्शन जे कुन में हलिया विया के घरनि में वेठा, शोभो मायूस न थियो। ज्ञान चंदाणी हिकिड़ो तमामु शरीफ़ुल नफ़्स माण्हू हुयो, सिंध जो वॾो ॼाणू ॾाहो ऐं जाखोड़ी क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद सोच जो मालिक हुयो। ऐं संदसि जे इल्म ऐं अदब मां काफ़ी नौजवान सिंध जा जेके आहिनि उहे बाशऊर थिया। कामरेड शोभो ज्ञान चंदाणी जी 9 साल आहे उनखे असां खां मोकिलाए विछड़ी वञण में, पर असांजे मुंहिंजे दिलि में कामरेड शोभो अॻु बि आहे हुयो, अॼु बि आहे। असांजे घर में जेको इल्म जो ॾीओ ॿरियो आहे सो कामरेड शोभे जे करे। कामरेड शोभो के घर भातिन तरफा सादगी से घर अंदर कोठायल तकरीब में कामरेड शोभे से वेझो रहंदड़ दोस्तन भी शिरकत कई। कैमरामैन अल्ताफ वली सां गॾु रशीद समो, आवाज़ टीवी, लाड़काणो।